हिते ज़िक्र कंदालूं पीपल्स पार्टी के सॾ ते मदीने शरीफ वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा करे धरना हया विया। मलीर में वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सलमान अब्दुल्ला मुराद जी अॻवानी में पीपीए जे सभई कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में एमपीए राजा अब्दुल रज़ाक बलोच, एमपीए सलीम बलोच, मीर अब्बास टालपुर, इमदाद जोखे, मंज़ूर हुसैन बलोच, आगा तारिक पठान ऐं ॿियनि शिरकत कई। सलमान अब्दुल्ला मुराद ख़िताब कंदे चयो त मुल्क में इमरान न्याज़ी 3.5 सालनि में गार गंद जी सियासत कई, जंहिंखे अवाम मुकमल तौर ते रद्द करे चुको आहे। संदसि चयो हो त मस्जिद नबवी में किरियल हरकत ते पीटीआई वारनि पाकिस्तान जो कंध दुनिया अॻियां झुकाए छॾियो आहे। सखर में पीपी अॻवान अरसलान इस्लाम शेख, ज़ेरक शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। लाड़काने में पीपल्स पार्टी तरफ़ां मस्जिद नबवी में पेश आयल वाक़े ख़िलाफ़ कैनेडी मार्केट खां एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी प्रेस क्लब पहुते। उन मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सूमरे, ख़ुर्शीद अहमद जूने जे असदुल्ला भुट्टो, मोहम्मद नवाज़ शेख ऐं ॿियनि चयो त पीटीआई जी विगोड़ी टोले मस्जिद नबीअ में वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब, शाहज़ैन बुगटी ऐं ॿियनि वज़ीरनि जो घेराव करे नारेबाज़ी करे मस्जिद नबीअ जे तक़दुस खे पामाल करण वारे वाक़े मां ज़ाहिर आहे त तहरीक इंसाफ़ हुकूमत जे ख़ात्मे बाद होश विञाए वेठी आहे। दादू में पीपी अॻवान ग़ुलाम शबीर अबड़े, ख़ालिद मीरानी, मतलब पवमर, सोहराब जमाली ऐं ॿियनि पीपी ज़िले सदर रफ़ीक अहमद जमाली जी रिहाइशगाह खां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। ठटे में पीपी ज़िले सदर सादिक अली मेमण, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, हमीद सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में पीपी ज़िले ऑफिस मां मेन रिक्शा स्टाफ ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। नवाब शाह में पिणु पीपी कारकुननि तरफ़ां ज़िले सदर अली अकबर जमाली, नूर नवाज़ ज़रदारी, अली नवाज़ चांडे, इम्तियाज़ राहू ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। कश्मीर में भी पीपी कारकुननि पारां इजाज़ सोलंगी, मोरियो जखराणी ॿियनि जी अॻवानी में नादरा चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। कंबर में पीपी अॻवान लियाकत गोपांग, अयूब बुर्डे, असगर सुमरो ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। नसीराबाद में पीपी अॻवान ख़ान मोहम्मद पुलपोटे, ग़ुलाम रसूल खोसे, अल्ताफ़ कांधड़े ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻवान जो चयो हो त इमरान ख़ान अवाम खे पाण में विढ़ाए हालतूं ख़राब करे रहियो आहे। मदीने वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करणु घुर्जे।